मासूरिन जाम साहब में मासूरिन पारा कोटा तहत नौकरियों न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था बहिराण टीवी जी रिपोर्ट एडी मंगी जी रिपोर्ट। जाम साहब में माज़ूरनि पारां मज़दूर कोटा ते हुकूमत सिंध पारां नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ अॼु जाम साहब में सरापा एहतजाज आहिनि। वधीक हिते मज़दूर मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। में हिते मुंहिंजो टिखानो आहे ऐं माज़ूर आहियां ऐं असांखे हिन गवर्नमेंट मां बड़ाई महिरबानी करे गवर्नमेंट असांजो कुझु मदद करे। शहर रहवासी आहे, शेर फ़कीर मुंहिंजो नालो आहे। साईं असांखे 5 सैकड़ो कोटा आहे, उन मां बि असांखे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि, न ई असांखे को मुआवज़ो ॾिनो थो वञे, न बेतुल माल मां। असां वफ़ाक़ गवर्नमेंट खां ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त असांजा जाइज़ मक़सद पूरा कया वञनि, असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि, असांखे फंड ॾिना वञनि जीअं असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। मूं 12 दर्जा पढ़ियल आहियां, 2 ॿारनि जो पीउ आहियां ऐं पंहिंजे दुखे बुखे वक़्तु गुज़ारे रहियो आहियां। महिरबानी करे मूंखे नौकरी ॾिनी वञे। मूं पढ़ियल आहे टालपुर अदना पीछो ऐं परियां पीछो खे सिंध हुकूमत खे एहतिजाज कयां त मूंखे नौकरी ॾिनी वञे। आसिफ बिरोया जाम साहब जो रहायशी आहियां। मां ग़रीब मिसकिन आहियां, माज़ूर आहियां। मां माज़ूर कोटा में अपील थो कयां, मूं ग़रीब जो मदद कयो वञे। न को मूंखे पीउ आहे, न को मूंखे भाइर आहिनि। मां ग़रीब मिसकिन आहियां, न को कमाइण जहिड़ा आहियूं। असांखे ग़रीब जे हिसाब सां असांखे मदद कयो वञे। मोहम्मद आज़म शर जाम साहब खां रवासी मां मुतालबो थो कयां। असां माज़ूर आहियूं, मुंहिंजो बाबो बि माज़ूर आहे, मुंहिंजा भाइर माज़ूर आहिनि। असां ॾाढा तंग आहियूं। बराए महिरबानी असांखे नौकरी ॾिनी वञे। को बि फंड असांखे अॼु ताईं न मिलियो आहे। बराए असांखे साइकिल बि न मिली आहे। बराए महिरबानी असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। सर शेख जाम साहब जो रहंदड़ आहियां। सर असांखे न नौकरी ॾिनी वई आहे, न को असांखे हक़ ॾिनो वियो आहे अॼु तोड़ी। असां सर पेट गुज़र लाइ परेशान आहियूं। असां कीअं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कयूं। सर असांखे माइटनि पढ़ायो लिखायो, इन जे करे त बाबा कंहिंजे आॾो हथु न टंगजो। सर असां पिनण खे ऐब था सम्झो, जीअं मुनासिबु गवर्नमेंट खे लॻे थो असांखे पिनण थिए त पोइ असां ईअं कयूं। बाक़ी महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन शहज़ाद अली मंगे सां गॾु एडी मंगी, बहिराण टीवी न्यूज़ जाम।